इतवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कस्टम इन्फोर्समेंट एंटी स्मगलिंग स्क्वाड जे मवाश गोट चेक पोस्ट ते कार्रवाई कई आहे। बलोचिस्तान में कराची में दाख़िल थींदड़ ट्रॉलर में स्मगल थियल कपड़न की खेप हथ कई वई आहे। ज़ब्त थियल कपड़ो 25,000 किलो वज़नी ऐं ट्रॉलर समेत उन जी मालियत 7 करोड़ रुपया आहे। अहम ख़बर वां शेयर करे जाली नीलामी दस्तावेज़न ज़रिए कपड़ो स्मगल करण की कोशिश करे रहा हुआ। कस्टम तर्जुमान जी चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ विच रिपोर्टर शहजाद जलबानी खान जी। शहजाद, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। कस्टम इन्फोर्समेंट एंटी स्मगलिंग स्क्वाड के मवाद एक पोस्ट में कार्रवाई करे बलूचिस्तान में कराची में दाखिल थींदड़ ट्रॉलर में स्मगल थियल कपड़न खे हथ करे वरिती आहे। ज़ब्त थियल जेको कपिड़ो आहे उहो 25,000 किलो वज़नी ऐं ट्रॉलर समेत उनजी मालियत तक़रीबन 7 करोड़ रुपया आहे। कस्टम जा जेके एहलकार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जवाबदार जाली नीलामी दस्तावेज़नि ज़रिए कपिड़ो स्मगलिंग करण जी कोशिश करे रहिया हुआ। वधीक कस्टम तर्जुमान जो चवणु आहे त कस्टम एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच कई पई वञे। ठीक है शहजाद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।